अड़ी मां बिस्मिल्लाह क्या मिस फारिया मस को पढ़ियल माण्हू असांजे घर आयो आहे न त रुॻी इहा धूती मलूका ईंदी बेहयाए भरगण ईंदी या धिकारियल दुंबी ईंदी ऐं कॾहिं न का ख़ैर जी ख़बर आणींदियूं रुॻी जहिड़ा शिकस्ता मसला खणी ईंदियूं। असल में मां बि शिकायत ई खणी आई आहियां। उथ हिमल ई उथ जी। इहो मां चवां हा जे ॿी कार न हुजे हा, पर तूं त मुंहिंजे चिंटू जी टीचर आहे, तोखे त मां न चवंदसि न। इहो तव्हांजो प्यार आहे आंटी। असल में चिंटू स्कूल में न गंदियूं गंदियूं गारियूं थो ॾे। जीअं त फॉर एग्ज़ाम्पल इलाही गंदियूं आहिनि, मां ॿुधाए बि नथी सघां। मिस थोरो थोरो मां कीअं दोहरायां, इलाही गंदियूं आहिनि। मां ॾिसां त सही न त जेके घर में असांखे थो ॾे उहे ई स्कूल में थो ॾे त पोइ त सही आहे। जेको माउ खे गारियुनि को नथो मुड़े उहो मिस खे छॾे ॾींदो। इहा त ॾाढी अजीब ॻाल्हि कई तव्हां। ईअं थोरी हूंदो आहे, तव्हांखे त ॿार खे सम्झाइणु खपे न। मिस असां बि कोन था सेखारियूंसि त वञी स्कूल में मिस खे गारियूं ॾे। हाणे ॾे थो त छा कयूं? छा कयूं? आर यू फॉर रियल मैम? तव्हांजो ॿारु आहे, जे सम्झाइण सां नथो सम्झे त मार ॾियोसि। तव्हां मास्तरियाणियूं बाक़ी छा थियो? असां तालीम ॾियूं था न, तरबियत त तव्हां ॾियो न। चङो मिस मूंखे ॿुधाए त सही, चांहि पीअंदी आहे कन बोतल घुरायां थधो? कुझु बि न, मां अञा हाणे ई चांहि पी आई आहियां। ॾिस कूड़ आहियूं ई न। जॾहिं माण्हू घर खां निकिरंदो आहे त ख़बर हूंदी आहे त जिथे वञा थी उते माण्हू चांहि जा बोतल पुछंदा। केतिरो बि अमीर हूंदो न, घरों चांहि पी पोइ न निकिरूं त उते मथां न मिले। अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां वाक़ई पी पोइ आई आहियां। ईमान जो हथु ॾे। इन ॻाल्हि ते ईमान जो हथु कोई यकीन बि कबो आहे? चङो भला चांहि पी आई आहियां त पोइ बोतल पी। चिंटू, ओ अबा चिंटू, सॾु कयोसि त मां हिन जे साम्हूं तव्हांखे शिकायत ॾियां। तूं आई आहे, तोखे ॾिठो अथई छोकिरो वञी लिकी पियो आहे। चिंटू बाबा हेॾां अचो, कम हियर, शाबाश। इहो अंग्रेज़ी में माना छा चयो मिस? कम हियर यानी हेॾां अच। कम हियर ओ अबा चिंटू, अलाह खे मन कम हियर। छाकाणि त मिस जे साम्हूं वञी बेइज़ती कराई? जे न कम हियर त मां ख़ुदा सो सीं ते ॾिसे थो मुंहिंजी पीउ खे चई पुठी तो खल लड़ाईंदीमांइ। कंढी वई काॾे? ज़मीन अॻी वई कन आसमान खणी वियो? हिन में बि त न आहे। इहा भरगण त न खणी वई? भरगणी, ओ भरगणी, छा आहे माई वरी तुंहिंजो छा खुटो करे? कंढियूं गुम आहिनि मुंहिंजूं, पोइ असां तव्हांजा चोरऊं छा करे? हा ॾिठे वाठे चोर आहे तूं, इन में को शक हो? पोइ हिन दफ़े बि त तोखो निकितियूं न। मैं मानती हूँ पिछली बार मुझसे अपराध हुआ है करे, मगर इस बार धारियुनि सां गॾु धाड़े में मां न हुयमि करे। तूं न आहे त पोइ केरु? चोर वञी पंहिंजा पाण गोल करे, इहा ज़िम्मेवारी बि मां ते आहे छा करे? ऐं तो वटो निकितियूं त जेको ॾंडु रखे मां भरण खां तयारु करे। इहे भितर वटि नवां रांदीका काॾो आया करे? इहे त मां अॻ में न आहिनि ॾिठा। अम्मा जिते तंदियूं हुयूं न उन्हनि मां वरिता आहिनि। हे मुंहं में थी, मां कंढियूं ॻोल्हे ॻोल्हे छिती थी पई आहियां, हे वरी मोतबर रांदीका वठी आयो आहे। मां खां पुछे था अलाह सो दिलि थी चवे न ईअं मुख हणाए। ज़ख़्मी न हुजे हाणे महिल अहिड़ी सेख त ॾियां जो पीउ बि तो वारो यादि करे आहे। कंढियुनि मां रांदीका वठी आयो आहे, हे वठो रांदीका। हाणे तोखे पंहिंजो चोर मिलियो न करे, हर भर माथे पे इल्ज़ाम आणे करे, बगल में शोरा करे शहर में ढिढोरा करे। हेॾे तूं त फट सां कोन वियो हूंदे, तोखे रांदीका आणे कंहिं ॾिना आहिनि? भलगने लख लानत थी। मूंखे छा थी चए तोखे ख़बर न आहे? हथ सां मुंहिंजो मुंहुं कारो करे पोइ वरी साबित थी बीहे। मूंखे ख़बर न आहे, चोर पंहिंजा ॻोल्हे। बुछड़ी काॾे वञूं माई, तोखो असांखे रत छो कयो आहे? तूं ख्वार कयो आहे भला? हर मसइले में काथे न काथे तुंहिंजो हथु आहे। हे जेको असांजी ज़िंदगी में मसइला आहिनि न, सॼा तुंहिंजे करे आहिनि। तव्हांजी कवर तव्हां त लहंदे ई न करे, तव्हांजो अबु ॾाढो मां मारियो आहे न करे। मुंहिंजो नुक़सानु करे वरी मस्तु दावा, वरी मस्तु दावा, हा मस्तु दावा। बुछड़ी बेगरत ते मिसनि खे तूं कहिड़ियूं गारियूं थो ॾे? कारी अला मारई। ॿुधव, हीउ हेतिरो थी करे गारियूं कीअं थो ॾे? इहा बि हाणे का गार आहे? गारियूं त मिसे असांखे ॾींदो आहे, सफ़ा कचूं। कारी थो चवे, कारी जो मतिलबु सम्झो था न? बेगरत 10-10 क्रीमा मिलाए थी हाणे भगी भूरी लॻी पई आहे, कारी तोखे काथो थी लॻे? एॾो नॉन सीरियस बिहेवियर। तव्हां हिनखे सम्झाइण जे बजाए सिचुएशन जो मज़ो पिया वठो। और मिसे सूअरनि जो नसुलु आहे, पीउ हिननि वारे मूंखे ॾझा ॾिना आहिनि, मां छा कयां?
मम्मा जी साम्हूं प्रॉमिस कयो तव्हां ॿीहर अब्यूज़िव लैंग्वेज यूज़ न कंदव। छा न कंदो? अब्यूज़िव लैंग्वेज यानी गारियूं। अलाह हिदायत ॾेसि मिस, बाक़ी आहे मुश्किल। तव्हांजी इन्हनि ॻाल्हियुनि जे करे ई छोकिरो नथो सुधरे। न सुधरंदा त मुंहिंजो हिकिड़ो औंठो पटींदा। असां पंहिंजी उमिरि खाई वियासीं, अचे 50 साल जी थी आहियां मां। अॼुकल्ह खाधा बि असांजा उहे भला कोन्हनि जो 80 साल जीअंदासीं। दुनिया पई थुकूं हणंदनि, असांखे छा आहे? असां गुज़ारे वियासीं पंहिंजी उमिरि मिस। हाणे हे ॼाणनि, हिननि जा कम ॼाणनि, पोइ पछताईंदा पिया, लोड़ींदा त पछताईंदा। ॾिसो, जेकॾहिं माण्हू चाहे त शयुनि खे बहितरी जी तरफ़ वठी वञी सघे थो। और मिस तूं पढ़ियल लिखियल आहे तॾहिं तूं सुठो सोचीं, पर हे चोटी जा ठिकर आहिनि, चंडा आहिनि। हिननि खे मां सम्झाए सम्झाए थकी पई आहियां। चवणु न वधऊं जो मुंहिंजो न वधऊं। हाणे मां चवण ई छॾे ॾिनो आहे। हाणे पाण ॼाणनि, पंहिंजा कम ॼाणनि, भला मां केतिरो गॾु हूंदीसांनि। हे 100 वाकर 50 वाकर भीतर खे वर्ग लाए कॾहिं में पैसा कीअं कढी वियमि करे। हाणे वो तो चोरी जो इल्ज़ाम भी न लॻंदो करे, देसी सियासत करे। वरा में लिकाए बरगड़, वरा में लिकाए करे चरी करे भलगने। तो वत ये पेता ताडू आया शो पुट, मां वटि पंहिंजा पैसा नथा थी सघनि छा करे? तूं तेलो तमाईंदी आं, मां नथी कमाए त मुंहिंजो कालू त कमाए थो न करे, चरिया करे। तॾहिं मोकिले तालू मोकिलींदो रहंदो आहे करे, न त मां गुज़र सफ़र कीअं कयां करे? माथे त ततो तूं कंधनि में पैदा तया आहिनि। वाह भितर वाह, क्या सिला दिया है तुमने मेरी मदद का करे। कीअं पियो रोए करे त मां जो तौर करायो तो कर, मूंखे रांदीका बि न वठी ॾिना अथऊं करे। मां त तरस खाधो करे, मां चयो नंढड़ो आहे, ॿार आहे करे, रोए थो करे, रांदीका नथसि करे। गर्मी में तो वही आया तोखो कंडियूं वठी करे उते कंडियूं पहिरियों कंडियुनि वारे को पैसा वरिता आहिनि करे, पोइ तुंहिंजे लाइ रांदीका वरिता आहिनि करे, वरी ते ये लुड़ंदी गर्मी में पुसंदी ते आई आया करे। ये सिला दिया तुमने मुझे करे, मुझ पे इल्जाम लगा रहे हो करे, ये सिला। अच्छा सिला दिया तूने मेरे दोस्ती का करे, यार ने लूट लिया घर यार का करे। मिस सोची थी मिस बनाए सोची थी तो यार केड़ी माँ हलकट कर।